हाला में 1 महीनो अॻु सहाफ़ी अमजद राजपूत खां फुरकंदड़ जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। डीएसपी याकूब बुरड़ो ऐं एसएचओ हाला ठारू खान भट्टी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सहाफ़ी अमजद राजपूत खां फुरकंदड़ 4 जवाबदारनि मां 3 जवाबदारनि खे कार्रवाई करे गिरफ़्तार करे वरितो आहे। संदन कब्ज़े मां हथ आयल मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान अमजद हवाले करे छॾियो आहे। टिनी जवाबदारनि ख़िलाफ़ 3 धार केस दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त हिकु वधीक जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापामार कार्रवाई जारी आहे। मोरो में एसएसपी नौशरो फेरोज़ पारां डीएसपी ऑफिस में खुली कचेरी मुनक़िद कई वई। खुली कचेरी दौरान एसएसपी रोयल खोसो चयो त शराब, आइस, हीरोइन जा अॾा बंदि करण लाइ सख़्त हिकमत अमली जोड़ी आहे, जेका जल्द मंशियात फरोशनि जूं लिस्टूं जारी करे संदन ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कंदी। जॾहिं त खुली कचेरी में आयल शहरनि एसपी मोरो आॾो शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। ठठो ऐं आसपास जे इलाइक़नि में गजगोड़ सां ज़ोरदार बरसाति जारी आहे। ठठो, मकली, जंगशाही समेत ॿियनि इलाइक़नि में गुज़िरियल राति खां हलंदड़ बरसाति वक़्फ़े सां हिन महिल ताईं हलंदड़ आहे। बरसाति सबबि ठठो ऐं आसपास जे इलाइक़नि में मौसम ख़ुशगवार थी वियो, जॾहिं त गर्मी जो ज़ोर टुटी पियो आहे। कंडियारो भरिसां ॻोठ आंदल सोलंगी वासी ॻोठाणू मारूफ़ सामटियो पुरस्रार नमूने गुम थियण ख़िलाफ़ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मारूफ़ जे भाउ बशारत सामटियो मीडिया खे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं भाउ घर मां निकितो, जेको हिन महिल ताईं घर वापसि न आयो। अगवा जो शख़्स ज़ाहिर कंदे पुलिस खां मुतालबो कयो त भाउ जी ॻोल्हा में मदद कई वञे। उडेरो लाल लॻ ॻोठ ताहिर इंगोर जे हाई स्कूल में बिजली जी डिघी लोड शेडिंग सबबि शागिर्द वण हेठि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं संदन माइटनि चयो त तालीम खाते जी नाअहली सबबि ॿार वण हेठि पढ़ी रहिया आहिनि। पीअण लाइ साफ़ पाणी मौजूदु नाहे। सहूलियतुनि जी खोट सबबि ग़रीब शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। हुननि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त लोड शेडिंग, पाणी ऐं बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे।